हथियार फिटी कर सूबेदार तू रुस्तम अहमद जे घेरे में आए। सूबेदार तोखे पंहिंजी ऐं सिपाहियुनि जी जिंदगी प्यारी न आहे छा? तव्हां केरु आहियो ऐं कानून सां मज़ाक न कयो। सूबेदार जंग जे मैदान में मज़ाक न थींदी आहे। हथियार फिटी कर या वरी कलमो भर। सर हथियार हेठि कयो जी वात जहान आहे वरी कंहिं ॿिए भेरे बाबूअ खे गिरफ़्तार कंदासीं। यू शट अप तू बस कर अभी बस तू कर सूबेदार रचाई तो सीने में कारतूस। छा तो न ॿुधो सूबेदार? सूबेदार बोलो आहे छा? कन कन खोले। सरे तव्हांजो छा ख़्यालु आहे? जमादार बि ॻाल्हि सही थो करे। जी आहे त जान आहे। जवानो तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे पुलिस खां बचायो पर एतिरो त ॿुधायो तव्हां आयो केरु? असां भी तो जड़ा मजलूम आयूं ज़ालिम जे ज़ुल्म खां तंग थी हथियार खयो आ। जवान तूं केरु आहीं जो मुंहुं नथो ॾेखारी? मुंहिंजो मुंहुं ॾिसण जहिड़ो न आहे। जे ॾिसंदे नी त छिड़क निकिरी वेंदे। तूं ॿुधाए त तुंहिंजे पोयां पुलिस छो हुई? का ॿुधाए तुझ न असां तुझा दुश्मन न आहियूं। ॿुधाए छो नथो? असां तोखे कोन मारींदासीं। आख़िर एॾो डिॼे छो थो? असां तोखे कोन मारींदासीं। बस छा ॿुधायां? बस ज़ालिम अली गौर खान जा ज़ुल्म आहिनि। सहूं था त जीऊं था, जे आवाज़ उथारियूं था त मारिया था वञूं या वरी हीअं डुकंदा ऐं लिकंदा था वतऊं। दोस्त जेको अली गौर जो दुश्मन आहे उहो असांजो दोस्त आहे। अली गौर खान जो दुश्मन आहीं त पोइ तूं असांजो दोस्त। ॾिस मुंहुं ऐं सुञाण मूंखे त मां केरु आहियां। दिलदार मुंहिंजा यार तूं ज़िंदा आहीं? यार माण्हू था चवनि पिया त तूं मरी वियो आहीं। यार इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ॾुख थियो दिलदार, ॾाढो ॾुख थियो। हा मुंहिंजा यार भाकुर पाए हा। मां मरी वियो हुअसि बाबू पर मूंखे हयाती रब ॾिनी आहे ऐं हिननि दोस्तनि जी महिरबानी आहे जन मुंहिंजी मदद कई। भला ॿुधाए त अबो कीअं आहे? दिलदार चाचो तोखे ॾाढो यादि थो करे। यार तो लाइ रोई रोई अखियुनि जी दीद बि घटिजी वई अथसि। हाणे किथे मिलंदो अबो? बाबू तोखे ख़बर आहे? दिलदार हाणे हलण जी बि कर त वरी न पुलिस अची वञे। हलो त हलूं कंहिं महफ़ूज़ जाइ ते। हलो मास्तर का ॻाल्हि ॿुधण में आहे न मोहम्मद उमर ख़ैर त आहे? अदा गुलण जेको गुलाम मुस्तफ़ा वटि छोकिरो आहे हा इहो चवनि था त दिलदार जो पुटु आहे। पुटु? कंहिंजो पुटु आहे? मां ख़ुदि न पुटु आहियां। अॼु जे मुंहिंजे दिलदार जो पुटु हुजे हा त हिन ई उमिरि जो हुजे हा। छा? दिलदार जो पुटु जेको गुलाम मुस्तफ़ा वटि आहे? अरे इहो कीअं थो थी सघे? मास्तर इहा ॻोठ में चौप चौप पई हले त समुंदर वारनि दिलदार ऐं उनजे घर वारीअ खे क़तल करे छॾियो आहे। 7 ज़मीननि में बि लिखे दिलदार खे ज़रूर मारी। अदा हाणे मां हलां थो।
या अल्लाह ही गाल कूड़ी हुजे या अल्लाह ये गाल कूड़ी हुजे साईं ख़बर रोश जी हिते आयो न ये नज़र तो ना आयो आहे। रोश जी ख़बर पे रोश ख़बर है न आली मदद एतिरो ॿुधाए त रोशको जी ख़बर अथी रोशको जो को ॾस पतो रोशुए के दखणे दस को मिले रोशुए ओडे आ रोचो ॿुधाए दिलावर किथे आहे ॿुधाए किथे आहे दिलावर काई खबर ना है ॿुधाए जो न तो किथे आहे ॿुधाए ॿुधाए जो न तो तोखे सब खबर आहे ना है खबर तोखे सब खबर आहे ॿुधाए ॿुधाए जो न तो ॿुधाईंदे जेको गुलाम मुस्तफा वटि नंढो थी उहो दिलदार जो पुट थी मामा गाल मामा बचाए रखा समुंद्र उनखे मारण में थी
अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह 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 तेरे दर ते नाद नगारे ढोल बजन मस्ती दे विच मलंग या अल्लाह इन साके नास मारे या अल्लाह मुझे चिड़ा मुझे मिला या अल्लाह तू रहम कर या अल्लाह तू रहम कर मुझे बचड़ा दे रहम या मुझे परवरदिगार या अल्लाह तू साथे बाज कर जो रहम कर जो करम कर या अल्लाह तू रहम कर यार बेशक तू रहम करना वालो आई तू सभी ते हम करना वालो आई साथे रहम कर जेनो तू जो ना बाज भी नहीं मगा रियत थंबे रियत बुढ़िए तू छप्पर तू जाओ गुजारो का मालूम तो के सब तेरा वेढ़ा है मलगा के सेवन दे विच अपना लाया डेरा है रो रो के फरियादा मिल के दुआवा मगन तेरे दर ते नाद नगारे ढोल बजन अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह 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 तेरे दर ते नाद नगारे ढोल रोशू ये हालत तो कहीं गई थी बुधाए सुनो तो के मारा दी थी समझ हेडुस तुम्हारे भा सिकंदर मुखी डाढ़ी मारन निया हाँ ये मजाल सिकू जी जो तुझी ये हालत कही थी अरे इनके वटिया लो तू मौत सिकू के दिसा तो दिलदार के मारे छड़ियो छा दिलदार के मारे आयो हाँ बा तुम्हारी दी अल्लाह ने के भी दरिया वाले करे आसे दरिया न छड़ियो जालिमो मुझे नियारी के मारे छड़ियो अब ये छा तो करी हाँ ये छा तो करी सुकंदर पुत्रा एड़े जीण खां तो मौत बहितर आहे हाणे सूर सया जी मां में ताक़त कोन रही आहे बा छो तो हिम्मत हाणे रब ते रखो अलाह सड़ाई कंदो जे रोवारियो थी वो रब ही खिलाईंदे अल्लाह कंदो तो तोसां पंहिंजा विछड़िया मिलंदा सिकंदर पुट एड़ा कूड़ा दिलासा न ॾे हाणे त का ईद ई कान ईंदी
जेका असांजे लाइ ख़ुशियूं खणी अचे नई अहिड़ी का उमेद रही आहे जेका जॾहिं अची अकेची यारे। अबा अल्लाह में आसरो रखो, अल्लाह जे रहमत मां ना उमेद न थी। जीअं न अल्लाह साईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम सां पंहिंजो विछड़ियल पुटु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिलायो, तोसां बि ईअं विछड़ा मिलाईंदो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम त गुम थी वियो हो, मुंहिंजी न्याणी मारी वई आहे। मोर कॾहिं जीअरा थिया जेका मुंहिंजी न्याणी मासा मिलंदी अची। ओ बा अदी मुई नाहे असांजी भेण जीअरी आहे, जीअरी जीअरी आहे। हा जॾहिं मां अदीअ वटि पहुतुसि बाबा खे त इहो ख़ौफ़ हुयो किथे वॾेरो मूंसां शादी करे मूंखे खड़ाए न वञे। अदा भेनरूं त ॿाहिरनि जे सिर जे मथां घोर वेंदियूं आहिनि, मां बि तो तां घोर वञा मुंहिंजा भाउ। हर कलमो अखियूं ॿूट त हणाए कोन्हे। न अदा मां अखियूं बंदि न कंदसि, छो त मां बहादुर भाइरनि जी भेण आहियां। सो मार मूंखे, हलाए गोली अदा, मार मूंखे। सिकंदर खेर त आहे, ये केर आहे? हा डॉक्टर, हीअ मुंहिंजी भेण आहे, हिन जी पारात हुजई, मां हीअ तो वटि अमानत करे छॾण आयो आहियां। सिकंदर तुंहिंजी भेण मुंहिंजी भेण आहे, पर मामलो छा आहे? हा पुट असांखे ॿुधाए, असांखे बि त ख़बर पए। चाचा इहो मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि अचे। मां इन ॻाल्हि खे राज़ में रखियो त जीअं कंहिंखे ख़बर न पवे। सची थो चवे? हा मुंहिंजा भाउ, सची थो चवे। वरी खोल ॾेखार मुंहुं कारीअ जो। छा कारीअ जो मुंहुं ॾिसंदे? सची तो चवे न पुट, मुझे दिया जीअरी आहे, मुझे जिगर जो टुकड़ो जीअरो आहे। अब जीअर वठी हलाए मां। गैरत सां गद्दारी ऐं भाउ सां गद्दारी, मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। समदर न मां गद्दार आहियां न मां बेगैरत। मां हिकु कारी मारण वियो हुउसि, पर मां हिकु भेण खे न मारे सघुसि। समदर हा हथ मां बि खणी सघां थो। बेगैरत अञा मूंसां थो ॻाल्हाए। वीरो हिते
ए मदद कराए मसला मदद करा माना समदर लही वंजिता जड़ो तू गैरत वारो आ मां भी अड़ो ही गैरत वारो आ बेगैरत ना हां बोले वाली तू गैरत वारो ना है गैरत वारो हुजे हा ये न करे हा कया हाने बस कुरान पाक तो खणी अचा हलिया हेडिया रोई छो थो मां तो दे नहीं दस तू भी मां के मारी दे जी बा मुंह के मान था मां तो के छो मार दूं पुत्र आ हलिया हलिया हेडिया हलिया रोवण के छड़ पुत्र आ हलिया न अब्बा भी अला का देवा अम्मा भी घर छड़े वईया बाबा कुराड़ो भी मर गया काका मुझे कढ़ाए ये सब आई मुखे लाशो था मार मां काडे वना मां तो दे नहीं दस के मारवा गुलाम मुस्तफा के छा गुलाम मुस्तफा मरियो हां हां बाबा कुराड़ो मरियो अला के मारियो आ बाबा कुराड़े के पुट तू दिल जाए कर तोखे कोई भी न मारींदो मां अञा जिंदा आया
हाली आए अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु मास्तर इन छोकरे के सुञाणे थो? हाँ बाबू, हे मुझो वारिस आ, हे मुझे पुट दिलदार जी निशानी आहे बाबू। अल्लाह मूंखे पंहिंजो पुट मोटाए ॾिनो। मास्तर मुबारक हुजे, तुंहिंजो पुट ज़िंदा आहे। हा मास्तर हा, हल असां सां, असां तोखे वठण आया आहियूं। छा छा मुझो पुट दिलदार जिंदा आहे? चाचा तुंहिंजो पुट ज़िंदा आहे, मां पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। ए मोला तुझा लख थोरा। हलो हलो जल्दी कयो, मूंखे मुंहिंजो पुट दिलदार ॾेखारियो, किथे किथे मां मरी न वञा। हलो दोस्तों साथी भी मार जी विया, बारूद भी खपी हो, हाणे निकिरण वारी क्यों।
चाचा अबा बाबा तोखे कुछ न थींदो मां तुंहिंजो पुटु दिलदार जिंदा आया बाबा 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 या अल्लाह तुझा लख थोरा जो मुझो लाश मुझे 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 वारसर जी हवाले कर पुत्र दिलदार तुझे तुझे पुत्र दिलावर के शायद दुश्मन खड़ी है इने जो गोला कर दे तई वडेरो उन तेरा माराए छे ला इलाहा इल्लल्लाह बाबा 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 सबर कर दिला सबर कर बाबा उती बाबा मूसा गाला है बाबा ओ बाबा दिसमा जिंदा है बाबा उती बाबा कसम आहे मूंखे तुंहिंजे सिर जो मां पंहिंजे दुश्मननि खे न छॾींदुसि कॾहिं बि माफ़ न कंदुसि कॾहिं बि माफ़ न कंदुसि सभिनी जा कंद झुकियल छा थियो वो तारा बाबा छो न हेठि कंदो कंदा आमद जे हथों मुड़स जे माराया आहिनि छा ॻाल्हि तोखे छा थियो जॾहिं जो अहमद जे साम्हूं ई तो त बाज़ी हाराए तो छो छाजे का रईस अली गौर खान अहमद जी किस्मत भली हुई जो असांजो बारूद खत्म थी वियो न त जो अहमद खे ढेर ॾिसी आ समंदर तो वटि रुगो वात रहियो आहे तुंहिंजी उहा हशमत ख़तम थी वई आहे समंदर मुड़स तूं तो माराए शर्म असांखे तो अची समझर अहमद केड़ी डाड़ी आहे जे हर भेरे मजाक कई थो वञी असां अॼु बि कंदा आहियूं अगरि जे हिन भेरे अहमद बची वियो त ॿिए भेरे ज़रूर अहमद असां जे था मरदो इहो आहे केतिरो भॼंदो इहो आहे साथन समेत मरंदो बस अरे बस अहमद भजी वेंदो अरे भजी त दफ़ो आया पंहिंजा कुंथर कुहाया वरी चओ था त अहमद भजी रुगो असांजा मुड़स न आहिनि आहे नुक़सान उनजो बि थियो आहे अरे बस उथो हलो मथो न खाओ हेॾा सारा बड़ा मुड़स अहमद खां पंहिंजा मुड़स माराया मूंखे था चवनि त हीअ थियो हीअ न थिया हूअ थिया ऐं पोइ जी जवानी थी हो तुझो नालो को वठे सिधा बस्ट महणास सिर तिरिय ते खणी नारो लाल जो हणी झुगो झण मां कयास तुझो नालो को वठे सिधा बस्ट महणास तुझो नालो को वठे सिधा बस्त महणास सिर तिरिय ते बस्त महणास तुझो नालो को वठे सिधा बस्त महणास
ॿुधाए बेग़ैरत नीमक हराम मुंहिंजो पुटु किथे आहे? हाँ नीमक हराम किथे आहे छोकिरो? छोकरो ॿुधाए 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 मूंखे ॿुधाए ॿुधाए मूंखे। दिलदार होश कर दिलदार, ही तो मरी वियो। ॿुधाए मूंखे किथे आहे छोकरो? ॿुधाए होश कर दिलदार, दिलदार की अली गोरे जो भा तू आ ना अली गौर खान जो भा। हमदार कीअं पोइ असांजी ज़मीननि ते कब्ज़ा कराई? शायद तो के या खबर कोन हुई त बाज में डालो बाबू आ बाबू बाबा ओ बाबू अरे कबो ओ बड़ा सागारे बोलगा गाने बोले बाबू अल्लाह के बाबू मुझे तौबा बाबू मुझे पीछ भी दो बाबा के दिलदार लगे तो बंदूका परे करने बंदूका परे करने भज मेरी साय हटत भज कमदार यो सुठो नथो करी दिलदार। अरे निकलो नवजात बाबा है जुल्म थियो छा थियो आहे कमदार? कहिड़ो कहर थियो आहे? डाक थियो आहे? ॿुधाईंदे त ख़बर पवंदी रे बाबा। साईं अमन धाए कामरान खे दुआ करियो मुंहिंजा बाबा कामरान खे। छा अहमद तोखे इहो डाट कथ में पौधो तोखे रे साली गौर खान खां केरु न बचाए सघंदो केरु बि। दिलदार अहमद रुस्तम धाड़ेल जे टोले में हुयो। समंदर तो कीअं चयो त मां दिलदार खे मारे आयो आहियां? अरे दिलदार त अञा ज़िंदा आहे। छो दिलदार अञा ज़िंदा
हाँ दिलदार जिंदा है। उन्हें मुझे भाग के अगवा किया बुद्धि रे सोचा कमदार है जो इहो छा थो चो नंदार है सर दिलदार जिंदा है। मां उनके पंजे हथन था मारियो हाँ दिलदार जिंदा है। तो रे साली गोर खान सा कूद गलायो तो चिकनदार रखा ने दिलदार अहमद साहब गज्जी मुझे भाग के अगवा कयो। हाँ हाँ समंदर है दूर मिठे जो कसमा दिलदार के मां की न सुनाया मां पाजे अखिन सारे ठो थमास बाबा अखिन सारे ठो थमास रुस्तम धागे जे टोले में होयो तो मुझा भाग भला हा जे वो बची थी तो भोता रहे बुधायो कमदार रो ने अन्या असा जेड़ा बैठाऊ अहमद और दिलदार के मारे तारे खाली हुई वन समंदर वन इतने रक्त जो दरिया वार पवई तो बाहर जा पर मुझे भाव के आजाद करा जा वन वैसे अहमद जो ऐं दिलदार जो अजो आखिरी ॾींहुं आहे इंशाअल्लाह हिन लड़ाईअ में फतेह असांजी थींदी। तेरो फिक्र न कर वैसे अहिड़ो तूफान पंची वेंदुसि जो अहमद जो निशान मिटाए छॾींदुसि ऐं दिलदार खे बि ॿीहर टुकर टुकर करे छॾींदुसि रत जो दरिया वहाईंदुसि रत जो दरिया वन समंदर वन रत जो दरिया न नदियूं वहाए नदियूं जरूर मरते और सलीकोर की खेलना बहुत की आवाज नो नो हेलो अली गौर खान मां दिलदार तो ॻाल्हायां मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध जो पुट तुंहिंजे ॻोठ में फिरे थो ॿुधो आहे त तुंहिंजे कब्ज़े में आहे जे पंहिंजे भाउ जी ज़िंदगी चाहे थो मूंखे पंहिंजो पुट वापसि कर ऐं पंहिंजो भाउ वठी वञ। मूंखे न तुंहिंजे पुट जी ख़बर आहे नई वरी हू मुंहिंजे ॻोठ में आहे। छा त पोइ ॿुध भला तहां ज़ालमन जो इहो ई अंजाम थींदो। कंदर छाची रेस वधेगी रेस वधो दियो मां छा तो करे सघां छा ओ दा असां खे छॾे न दा ओ दा वॾा असां खे छॾे असां कंहिंजे सहारो छॾे ओ दा
ठीक है जो तो है जो मेरा बाबुआ वो समंदर बाहर लग जाए समंदर समंदर
केतिरो रोकियो मां समदर, पर तो मुंहिंजी न ॿुधी। मां लुटिजी वियुसि, बर्बाद थी वियुसि। तव्हां पंहिंजो त झुगो बर्बाद कयो, पर उन सां गॾु तव्हां मुंहिंजो बि झुगो बर्बाद करे छॾियो। मुंहिंजी घरवारीअ खे तव्हां मारे छॾियो। दिलदार, तुंहिंजी घरवारी न मुई आहे, तुंहिंजो घर आबाद आहे। ॾिस, तुंहिंजो पुटु बि ज़िंदा आहे। यार मां हाराए वियुसि, असां हाराए वियासीं, मुंहिंजो घर बर्बाद थी वियो। छा तूं खटी वहीं? हा, मुंहिंजी घरवारी ज़िंदा आहे? हा, मां हुनखे कोन मारियो। तूं खटी वहीं, हल। मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, ॻोढ़नि जूं अगीलारूं, ॻोढ़नि जूं अगीलारूं गलड़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, ॻोढ़नि जूं अगीलारूं, ॻोढ़नि जूं अगीलारूं गलड़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं। कमकार जैसां कंहिंसां मुंहिंजे शहर जॾहिं ईंदे, कमकार जैसां कंहिंसां मुंहिंजे शहर जॾहिं ईंदे, हिन शहर जी मिट्टी भी, हिन शहर जी मिट्टी भी पेरनि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, ॻोढ़नि जूं अगीलारूं, ॻोढ़नि जूं अगीलारूं गलड़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई, मरंदुसि त अती यादूं।